1947 दौर हुयो रेडियो जो। मौजूदा पाकिस्तान जे हिसाब सां तंहिं टाइम में पाकिस्तान में सिर्फ़ 3 रेडियो स्टेशन्स मौजूदु हुया, कराची, पेशावर ऐं लाहौर। ऐं रेडियो जेको हुयो वाहिद ज़रियो हुयो माण्हुनि ताईं कम्युनिकेशन पहुचाइण जो। राति जो तक़रीबन 12 बजे ही सेंटेंस शिफ्ट थियो, ये ऑल इंडिया रेडियो है, खां ये रेडियो पाकिस्तान है, आपको पाकिस्तान मुबारक हो। इन ऐलान खां पोइ करोड़े मुसलमाननि जश्न मल्हाया ऐं मुस्लिम कम्युनिटी में ख़ुशहाली अची वई। इहा ख़ुशहाली ईअं न आई, इन जे पोयां अलाए केॾनि मुसलमाननि जूं कुर्बानियूं हुयूं ऐं अलाए केॾियूं अञा मुसलमाननि खे कुर्बानियूं ॾियणियूं हुयूं। ख़ैर, इंडिपेंडेंस त 1947 में मिली, पर इन लाइ कोशिश जेको आहे 1857 में शुरू थी चुकी हुई ऐं उहा कोशिश सर सैयद अहमद ख़ान जे तरफ़ां हुई। सर सैयद अहमद ख़ान इहो रिकॉग्नाइज़ कयो त ब्रिटिश रूल हिंदूज़ ऐं ॿियनि माइनॉरिटीज़ में मुसलमाननि जो वैल्यू त सफ़ा पोइते थो थींदो वञे, त इन्हनि जे वैल्यू खे वधाइजे कीअं। त उन्हनि खे वाहिद जेको ज़रियो नज़र आयो उहो एजुकेशन हुयो। ऑब्वियसली एजुकेशन जेको आहे वाहिद ज़रियो आहे कंहिं बि इंडिविजुअल या क़ौम खे मथे करण लाइ, उन्हनि खे सही ग़लति जी सम्झ ॾियण लाइ, ऐं सही ग़लति जी सम्झ जॾहिं बि माण्हुनि में अची वेंदी त उहे पंहिंजी आज़ादी पाण ई वठी वेंदा। ख़ैर, हिकु वॾी कोशिश ऐं कुर्बानियुनि जे फेज़ खां पोइ पार्टीशन थी ऐं सब कॉन्टिनेंट खे डिवाइड कयो वियो ऐं ब्रिटिश जी 200 साल जी हुकूमत खे ख़तमु कयो वियो। ब्रिटिश जेके बिज़नेस जे सिलसिले में सब कॉन्टिनेंट आया हुया ऐं आहिस्ते आहिस्ते सॼे सब कॉन्टिनेंट ते कब्ज़ो करे विया। मतिलबु त रिलियूं दिलियूं खोले वेही रहिया, ॼण उन्हनि जे पीउ जो घर हुजे। ॿुध, हे कॉपीराइट त न ईंदो न हिन ते? न सर, अंग्रेज़नि खे भले ॻाल्हायो, व्यूज़ वधंदव। अच्छा, ब्रिटिश जी हुकूमत मां इहा ॻाल्हि सिखी त कंहिंखे बि हद खां वधीक इज़त न आहे ॾियणी, छो त हद खां वधीक इज़त ॾींदव त उहा ॻाल्हि तव्हांजी ॻिचीअ में पवंदी। इंसान जी फितरत आहे बाबा त हद खां वधीक इज़त हुजे या हद खां वधीक खाधो हुजे, हुनखे हज़म न आहे थींदो। दुनिया में जेकॾहिं तव्हांखे जीते जागते शिकिल ॾिसणी आहे त उहे ब्रिटिश हुया। हिंदुनि खे मुसलमाननि सां विढ़ायुनि, मुसलमाननि खे हिंदुनि सां विढ़ायुनि, मंदरनि मस्जिदुनि जे नाले ते विढ़ायुनि। अड़े छोकिरो, ॾिसो इहा घेरे ते साशे पई आहे छा? जेकॾहिं पई आहे त इहा इंग्लैंड ते मोकिले छॾियो। ख़ैर, पंहिंजी हुकूमत में त उन्हनि वॾा शैतान खे शर्माईंदड़ कमु कया, पर वेंदे वेंदे बि न मुड़िया। रेडक्लिफ, जंहिंखे सब कॉन्टिनेंट जी बाउंड्री डिवाइड करण जी ज़िम्मेवारी ॾिनी वई हुई पार्टीशन खां बाद, उन अहिड़े हिसाब सां इहा बाउंड्री डिवाइड कई जो असां पाकिस्तानी ऐं इंडियंस जा अॼु ताईं जहिड़ा ख़तम ई नथा थियनि। इन रेडक्लिफ जो फोटो त यार प्रिंट कराए ॾियो मूंखे। छो सर, छा कंदो? पब्लिक टॉयलेट जे गेट ते हणंदुमि। स्टडी ॿुधाए थी त हिन पार्टीशन दौरान अलाए केॾा दंगा थिया। 1 मिलियन मतिलबु तक़रीबन 10 लख माण्हू, नंढा वॾा जवान ज़ईफ़ मारिया विया। लखें औरतुनि खे सेक्सुअली एब्यूज़ कयो वियो। त एॾियुनि कुर्बानियुनि ऐं कोशिशुनि खां बाद प्यारो पाकिस्तान वजूद में आयो ऐं ठहण खां बाद कायदे आज़म छा चयो? आप सब आजाद हैं अपने मंदिरों में जाने के लिए, अपनी मस्जिदों में जाने के लिए। कंहिं बि मुसलमान खे हक़ न आहे त हू कंहिंजो मंदिर या ॿी काई इबादत गाह ड्राहे, ऐं कंहिं बि हिंदू या ॿिए कंहिं माइनॉरिटीअ खे हक़ न आहे त उहो कंहिं मस्जिद ते आङुर खणे। तव्हांजो दीन तव्हां सां, असांजो दीन असां सां। यार, असांजो दीन एॾो प्यारो आहे, मूंखे त एॾी ख़बर ई न हुई। ख़ैर, अॼु प्यारे पाकिस्तान जो ॾींहुं आहे त अचो त तव्हांखे प्यारे पाकिस्तान जी कुझु खूबियुनि जे बारे में ॿुधायां। सभ खां वॾे में वॾी खूबी पाकिस्तान जी इहा आहे त हेॾो करप्शन, हेॾो कर्ज़ो, जेको बि अचे वसाइल पैसा ज़रिया लुटे ॿार खयूं हलियो वञे। स्किल हुजण जे बावजूद बि लखनि जी तइदाद में पंहिंजी यूथ जो छॾे हलियो वञणु, अंदरियां मसला ॿाहिरां मसला, उन्हनि जे बावजूद बि ईअं बीह करे खिलणु, इहा पाकिस्तान जी वॾे में वॾी खूबी आहे। अहिड़ी बहादुरी शायदि ई दुनिया जे ॿिए कंहिं मुल्क में मौजूदु हुजे। यार, जेकॾहिं पाकिस्तान इंसान हुजे हा न त हींअर हार्ट अटैक में प्यालो करे वञी आहे। इन खां अलावा पाकिस्तान जी ॿियनि खूबियुनि जे बारे में तव्हांखे ॿुधायां त इंडस डॉल्फिन, अंधी ॿुलण, जेका हिकिड़ी ब्लाइंड डॉल्फिन आहे, उहा सिर्फ़ु दरियाए सिंध में मिलंदी आहे। ओल्डेस्ट सिविलाइज़ेशन मोहनजोदड़ो जेका आहे उहा बि सिंध पाकिस्तान में मौजूदु आहे। इकोनॉमिकली, जियोग्राफिकली ऐं सीज़न जे हिसाब सां पाकिस्तान जी जेका लोकेशन आहे, ॿिया मुल्क जेके आहिनि उहे तहजुद पढ़ी दुआऊं कंदा आहिनि त काश असांखे इहा लोकेशन हुजे हा। टैलेंट ऐं गेम्स जी ॻाल्हि कजे त असां जेको आहे विदाउट एनी गवर्नमेंटल सपोर्ट वॾा टैलेंट कढिया। क्रिकेट में इमरान खान, वसीम अकरम ऐं मोहम्मद आमिर जहिड़ा फास्ट बॉलर कढिया। बैटिंग में बाबर आज़म नंबर 1। हॉकी जेका असांजी नेशनल गेम आहे, उन में असां सभिनी खां वधीक वर्ल्ड कप खटिया आहिनि। ऐं हाणे ओलंपिक्स में बि अरशद नदीम खे केरु विसारींदो, जंहिं पाकिस्तान जे नाले गोल्ड मेडल कयो। ऐं उन खां अलावा बि ॿिया ई काफ़ी सारा माण्हू आहिनि जेके पाकिस्तान खे ग्लूकोज़ ऐं ऑक्सीजन प्रोवाइड कंदा, जंहिंमें असांजा पुलिस जंहिंमें असांजा डॉक्टर, इंजीनियर शाबाश, बिज़नेसमैन सभु कट सिर्फ़ु हिकिड़ो नालो कैदी। छो त कैदी आहिनि जेके पाकिस्तान खे ग्लूकोज़ ऐं ऑक्सीजन ॾियनि था, इन करे कैद लॻा पिया आहिनि। आज़ादीअ जे हिन ॾियारे ते मां पंहिंजे सभिनी भाइरनि, कश्मीरनि, पख्तूननि, पंजाबियुनि, बलोचनि ऐं सिंधी सभिनी भाइरनि खे जेको आहे मुबारकबाद ॾियां थो।
शिट